नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे क़ंधकोट खां ख़बर ॾींदा हलूं त क़ंधकोट वेझो यूसी क़बंड़ी जो चेयरमैन ख़िलाफ़ ॻोठाणन अॼु ॿिए ॾींहुं बि एहतजाज मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई। इन मौक़े ते ॻोठाणन इल्ज़ाम हणंदे चयो त असीं यूसी चेयरमैन ऑफिस जा चकर काटे थकिजी पिया आहियूं, पर हिन महिल ताईं को बि नलको न मिली सघियो आहे। वधीक इन्हनि दाहींदे चयो आहे त हर महीने यूसी जा मिलंदड़ 5 लख रुपया चेयरमैन खे मिली करे कागज़नि कार्रवाईनि में पूरा करे मथे रिकॉर्ड में कमु ॾेखारे थो, पर कमु अॼु ताईं कोन करायो अथसि। जॾहिं त यूसी क़बंड़ी जो चेयरमैन पंहिंजे ॻोठ वारनि रिश्तेदारनि में मनपसंद माण्हुनि खे नलका ॾेई राज़ी करे थो, बाक़ी ग़रीब आवाम जे ॻोठाणनि खे इग्नोर करे ज़ाती दुश्मनी जो बदिलो वरितो पियो वञे। चेयरमैन 5 सालनि में को बि तरक़ियाती कमु न कराए सघियो। चेयरमैन जी लापरवाही सबबि यूसी क़बंड़ी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में गंदे पाणी तोड़े गंदगी जा ढेर लॻियल आहिनि, जंहिं सबबि सफ़ाई जो निज़ाम पिणु धरम भरम बणियल आहे। वधीक इन चयो त यूसी क़बंड़ी जे केतिरनि ई ॻोठनि जी आवाम बिटे आज़ाब में मुब्तला आहे, जॾहिं त ग़रीब यतीम ऐं बेवा औरतुनि खे बि नलका न मिली सघिया आहिनि, सिलाई मशीनूं न सोलर पंखा मिलिया आहिनि। चेयरमैन हर महीने मिलंदड़ 5 लख रुपया कढाए टके जो बि कमु न करायो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।